नाज़रीन, चोटियारियों में कराची सिंध है ऐं सिंध जिंद है जे सिरे हेठि सकाफ़ती तकरीब कोठाई वई, जंहिंमें सुघड़नि फ़नकारनि ऐं नौजवाननि बेत ॾोर ऐं जीत चई सिंध अमर सां मोहबत जो इज़हार कयो। तकरीब में शिरकत कंदड़नि 6 डिसंबर ते एकता ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण जे वचन पिणु वरचायो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था आजिज़ एजाज़ राजड़ जी हिन रिपोर्ट में। कराची सिंध आहे ऐं सिंध जिंद आहे जे उनवान हेठि टाइम न्यूज़ ऐं पंहिंजे अख़बार जे तरफ़ां 6 डिसंबर सिंध जे सकाफ़ती ॾियारो मल्हाइण वारे ऐलान बाद सिंध जे समूरनि शहरनि जी चोटियारियूं में आवाम भरपूर नमूनी मोट ॾेई रही आहे। उन हवाले सां चोटियारियूं लॻ पनीरी वेझो ॻोठ राणो खां लगारी में साईं बख़्श लगारी जी मेज़बानी हेठि सिंध जी सकाफ़त जे हवाले सां प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। मौके ते सकाफ़ती प्रोग्राम जे मेज़बान साईं बख़्श लगारी ऐं शिरकत कंदड़ महिमान सैयद जमाल शाह ॿियनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त आहियूं जंहिं असांजी हिन मच कचहरी में अची ऐं असांखे मौक़ो फ़राहम कयो। असां सिंध सकाफ़त जे हिसाब सां ही प्रोग्राम हमेशह कंदा आहियूं ऐं इंशाअल्लाह अॻिते बि असांजा प्रोग्राम ही जारी रहंदा। ऐं जेके नई नसुल आहे असांजी उन खे असांजी हिन कल्चर बाबति का ॼाण बि न आहे। ही असां नई नसुल ताईं इहो पैगाम बि पहुचाईंदासीं। इंशाअल्लाह 6 डिसंबर ते भरपूर रैलियूं बि कढंदासीं। इंशाअल्लाह एकता ॾियारे ते भरपूर सॼे जो सभिनी जो तावन रहंदो ऐं असां हज़ारनि सालनि खां असांजी तहज़ीब आहे, पंहिंजो ही कल्चर आहे जेको असां उजागर करणु चाहियूं था, जेको नई नस्ल ताईं पहुचाइणु चाहियूं था। हिन जनम हुन जनम लाइ वचन थो करियां, मां जिते बि हुजां, मां जिते बि हुजां, सिंध तूं जो थियां। हथ में ॾेई विख वधायूं, अचो त एकता मिली मल्हायूं। पग टोपी सां प्यार असांजो सोहणो आहे, सिंगार असांजो उन सां आ, इज़हार असांजो सोहणो आ, सिंगार असांजो, सकाफ़त पंहिंजी सभु सजायूं, अचो त एकता मिली मल्हायूं। असांजी सकाफ़त जो ॾियारो हर साल असीं मल्हाईंदा आहियूं ऐं मल्हाईंदा रहंदासीं, छो जो असां जेका बि ॼाण तसव्वुफ़ जी आहे, जेको बि रूहानियत जो इल्मु आहे, असांखे जेको सिंध दरवेशनि सिंध जे वलियुनि जेको असांखे ॾिनो आहे, इन्हनि कचहरियुनि मां ई मिलंदो आहे। जेकॾहिं असां इहे कचहरियूं न कंदासीं त बिल्कुलु जेको आहे त नई जनरेशन जेको आहे ख़तमु थी वेंदी ऐं जेको ॼाण बि न ईंदी नई जनरेशन खे। सिंध जी जल जी ख़ातिर जान पंहिंजी निसार कंदासीं। सिंध असांखे साह खां प्यारी आहे, जंहिं तां सां जान पंहिंजी वारी आहे, सिंध तां सदके सिर सवार कंदासीं। सिंध अमर सां प्यारो आहे, सिंध अमर सां प्यार कंदासीं। वेंदो असां खां कंध कटाए वेरी को सिंध खे हथ सलाए, धड़ सिसी खां धार कंदासीं। सिंध अमर सां प्यारो आहे, सिंध अमर सां प्यार कंदासीं। गफ़ार लिगारी शाद रहे चल, सोणी सिंधड़ी आबाद रहे चल, रब दर दुआ हर वार कंदासीं। सोणा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधर लखन में सोणा माण्हू, टोपी अजरक पट को कुहाड़ी, टोपी अजरक पट को कुहाड़ी। सकाफ़त आहे उहा 5000 सालनि खां बि वधीक पुराणी आहे, छाकाणि त मुंहं जे दड़े में जेके आसार आहिनि उन्हनि मूजिबि 5000 साल पुराणो आहे मुंहनि जो दड़ो, त उहो असांजे सिंध में वाक़िअ हो। त सिंध जी तहज़ीब ऐं सकाफ़त उन खां बि पुराणी आहे ऐं हितां जेको मुख़्तलिफ़ फ़नकारनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। कैमरामैन अवेस अली कीरियो सां गॾु आजिज़ एजाज़ राजड़, टाइम न्यूज़, चोटियारियूं। नाज़रीन, कराची सिंध आहे ऐं सिंध जिंद आहे जे सिरे हेठि घोट